लखी गुलाम शाह वेझो यूसी मुंगराणी जे ॻोठ क़ाइमुद्दीन चौहान में चौहान बिरादरी जे मर्दनि, मासूम ॿारनि ऐं औरतुनि पाक किताब खणी सखर एयरपोर्ट पुलिस जे ज़ुल्म ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि में मुस्मात आमना खातून, मुस्मात सदोरी खातून, मुस्मात अरबेली खातून, राशिद चौहान, अब्दुल रसूल चौहान, रसूल बख्श चौहान, गुलाम शबीर चौहान, गुलाम हुसैन चौहान, गुलशेर चौहान ॻाल्हाईंदे चयो त SHO सखर एयरपोर्ट इमदाद शर्जी अॻवानी में पुलिस जूं मोबाइलूं साण करे ॻोठ क़ाइमुद्दीन जे मथां बिना जवाब चढ़ाई करे चादर जी चौदीवारी जो तख़ुद पैमाल कयो आहे। घरनि में दाख़िल थी घर अंदर पयल सामान 1.5 तोलो सोना, ज़ेवर ऐं 3 वॻा अणसिबियल ऐं 37,000 कैश पैसा ऐं 2 औरतुनि खे खणी वई आहे, जिन में मुस्मात वज़ीरा खातून, मुस्मात सुमेरा खातून खे घर मां खणी गुम करे छॾियो आहे। घणी ॻोल्हा करण बावजूद सखर पुलिस ॿुधाइण लाइ तयार न आहे। असां SSP सखर, DIG सखर ऐं सिंध जे ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त बिना जवाब खयल औरतुनि खे वापसि कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सखर शिकारपुर क़ौमी शाहरा रोड बंदि कंदासीं। जेसीं ताईं औरतूं न मिलंदियूं तेसीं ताईं रोड बंदि रखंदासीं, मुज़ाहिरनि पारां सखर पुलिस खे चिता ॾींदे चयो। असांखे पाकिस्तान में ज़ुल्म, सिंध में असांजी में सखर पुलिस जी नाजायज़ बंदि कई वञे। सखर पुलिस जी नाजायज़ी बंदि कई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे। असांखे इंसाफ़ खपे। हिकु कुराड़ी आहे, हिकु नौजवान छोकिरी आहे खणी वई आहे। लेडीज़ पुलिस बि साण न हुई, मर्द हुया टोटल। घर ते हमलो हाणे त बि न आहे हाणे त बि न आहे हमलो करे